खिलाफ़त राशिदा पंजनि ते मबनी आहे। अच्छा मुंहिंजो त पंजो असांजो लिकायो छो वियो जेको असांजो जद आहे। तव्हांजा असां जेके जीलानी आहिनि से इमाम हसन जो औलाद मञा असांजे ॾाॾे जी खिलाफ़त में डंडी छो हई जॾहिं आहे ख़लीफ़ो त उनखे छुपायो छो वियो। मूं अॻे इन करे अर्ज़ु कयो असांजे ॾाॾे जी खिलाफ़त खे छो छुपायो वियो। ख़ुतबनि में कॾहिं कॾहिं मां चइनि जो ज़िक्र अचे थो चइनि जो ज़िक्र अचे थो चइनि ख़लीफ़नि जो ख़लीफ़ा त पंज आहिनि। जगह में सही है तो हाँ खिलाफत राशिदा जो मतलब जो पंज जो फरमा रहे ना सही वो जगह में नथो अचे इन जी माना ई कोने कि हाणे उलमा पाक नदी शरिया पावन पाक तो नदी हर दी हणी विया न हणी विया जेको नालो अब्दुल अज़ीज़ जो तव्हां नालो वरितो पर इमाम हसन जो नालो नथा वठो। खिलाफत जो मसलो जो को वो जो को असो हलो है उनमें जो को घणी गहराई में आखिर मुके बिनी गोतणो पवंदो। न न न आऊं ये कोन था तव्हां मूंखे आऊं तव्हां मां कुझु पिराइण थो चाहियां। इन पंजे खिलाफत जे दौर में पंजे हयाती